आयशा, छा कयां? सना के साफ साफ ॿुधाए छॾियां त हूअ मूंखे नथी वणे, मुंहिंजे कम जी न आहे। छा चवंदी? पुछंदी त मां कंहिं ॿिए सां प्यार कंदो आहियां। छा चवंदोमांसि त प्यार त मूंसां आयशा कंदी आहे, जंहिंखे मां अॼु ताईं पंहिंजे जिस्मानी ख़्वाहिशनि ते क़ुर्बान कंदो रहियो हुयमि, ऐं हूअ मूंसां बेइंतहा प्यार कंदी रही। तूं मुंहिंजी कुंवार थी आई आहीं, तोखे त मां दिलि सां क़बूल ई न कयो आहे। हीअ शादी न आहे, ज़ोर ज़बरदस्ती जी शादी आहे। नादिर शाही हुक्म आहे, जंहिंजी तामील में मां चखियाती चाढ़ियो वियो आहियां। मुंहिंजो अंदर शमशान घाट बणिजी वियो आहे, पर हिन में सना जो कहिड़ो ॾोह? भेण फराह ॿुधाईंदी हुई त सना कॾहिं मूंसां बि प्यार कंदी हुई। प्यार प्यार त मूंसां आयशा ऐं मोना बि कंदियूं आहिनि। पोइ मूं इन्हनि खे छा ॾिनो आहे? छा थो ॾेई सघां? आहे को मूं जहिड़ो कंगाल? आहे को मूं जहिड़ो कंगाल? माशाल्लाह, केतिरो न प्यारो ऐं केतिरो न सुहिणो थो लॻे। मूंखे ॾिस, मां त अञा ताईं तयार ई न थी आहियां। ही तूं पंहिंजो कहिड़ो हाल कयो आहे? अॼु त तुंहिंजी ख़ुशियुनि जो ॾींहुं आहे। तूं सच थो चईं, छा कजे? मूंखे यकीन ई नथो अचे। मूंखे ईअं थो लॻे ॼण मां को ख्वाब ॾिसी रही आहियां। अखियुनि खे ख्वाब ॾिसण जी आदत हूंदी आहे। उहे नेणे ई ताबीरूं माणींदा आहिनि जेकी पहिरीं ख्वाब ॾिसणु शुरू कंदा आहिनि। उहे अखियूं ई कहिड़ियूं जंहिंजी धरतीअ में कॾहिं को ख्वाब ई नथो नज़रे। शिराज, तोखे ख़बर आहे मां प्रैक्टिकल छोकिरी आहियां। मूं कॾहिं बि कंहिंखे आइडियल कोन सोचियो हुयो। मां आइडियल खे दिमाग़ी खलल सम्झंदी हुयसि। तोखे ॾिठुमि त इहो महसूसु थियो, जेकॾहिं मुंहिंजो को आइडियल हुजे हा त तोखां वधीक बहितर न हुजे हा। यू आर द बेस्ट वन। मोना डार्लिंग, मूंखे इहो ॿुधाए त जेकॾहिं मां बेस्ट आहियां त पोइ गुड ऐं बेटर केरु आहिनि? के ॿिया बि? यू आर जॉकिंग। तोखां सिवा ॿियो केरु बि कोन्हे। सभु कुझु तूं आहीं। तूं छा आहीं? तोखे छा ॿुधायां? ॿुधाए न, छा आहियां? तूं विज जी कचकोड़ आहीं, सरकिश तूफ़ान आहीं। तोखे हासिल करण जी तमन्ना में तड़प ऐं जुस्तजू वधे थी। तुंहिंजी बुलंदियुनि खे सर करण जी ख़्वाहिश बेचैन करे छॾींदी आहे। समझी थो न? मुंहिंजो ख़्याल आहे त मूं काफ़ी तोखे रुआरियो आहे।
तव्हां न मूंखे पंहिंजी तकदीर रुआयो आहे। हा, शायदि ईअं ई आहे। असां पंहिंजी बेवसी खे तक़दीर जी ख़राबी सॾींदा आहियूं। सना, तूं शायदि सम्झी वई आहीं। छा सम्झी वई आहियां? इहो ई त हीअ ज़बरदस्ती जी शादी आहे। छा कजे, हिन समाज में के मर्द अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके शाही डोली ढोईंदड़ ख़्वाजा सिरा वांगुरु हूंदा आहिनि। सना, मूंखे ख़बर नाहे त मां तोखे ख़ुशि रखी सघंदुसि, अलाए न, पर मां कोशिश ज़रूर कंदुसि त तोखे ख़ुशि रखी सघां। मां बि तोसां ख़ुशि न रही सघंदसि। छा मतिलब? तूं मूंसां ख़ुशि नथी गुज़ारे सघी? छो? मां सुहेल सां प्यार कंदी आहियां। सुहेल? सुहेल केरु आहे? छो तूं हुनखे मारींदी छा? बाक़ी छा गुलनि जा हार पाराईंदोमांसि? सना, तूं इहो छो थी विसारीं त तूं हाणे मुंहिंजी मनकुहा आहीं। केरु इहो बर्दाश्त कंदो त हुन जी ज़ाल कंहिं मर्द सां मुआशक़नि जो ऐलान कंदी वठे? सना, तूं त शुरू में मूंखे चाहींदी हुई। मूंखे इहो चङी तरह यादि आहे त तूं कई भेरा हुन जो इज़हार बि कयो। हाँ, तूं मूंखे ॾाढो वणंदो आहे, पर तूं कॾहिं मूंखे लिफ्ट ई न कराई। मूंखे लॻंदो त तूं मूंखे पंहिंजे क़ाबिल नथो सम्झी। ओचितो ओचितो गैर महसूस तरीक़े सां सुहेल मुंहिंजी ज़िंदगी में शामिल थी वियो। अलाए कॾहिं ऐं कीअं मूंखे हुन सां प्यार थी वियो। ठीकु आहे, जेको थियो सो थियो, पर हाणे छा थो थी सघे? हिन सॼे वाक़े खे क़िस्मत जो हिकिड़ो बेहूदा मज़ाक सम्झी सब्र कर। मां कीअं सब्र कयां? मां सुहेल खां सवाइ नथी रही सघां। पोइ छो कई मूंसां शादी? इनकार करे छॾियां? हाणे मूंखे रोई थी ॾेखारी। जेकॾहिं मज़ामत करण जो हौसलो न हुई त पोइ एॾो वॾो एडवेंचर छो कई? तूं बि त मर्द हुए न, तूं इनकार करे छॾियां? छो कई शादी? तूं बि त ब्लैकमेलिंग जो शिकार थिए न। मां बि थी आहियां। मुंहिंजे पीउ अज़ीम खान ऐं मुंहिंजे भाउ आफ़ताब सुहेल खे अगवा करायो आहे ऐं ख़बर न आहे किथे फिटी करायो अथसि। यकीन नथो अचई त पंहिंजी भेण खां वञी पुछ। उन मूंखे सॼी हक़ीक़त ॿुधाई हुई। मूंखे सम्झ में नथो अचे त मां छा कयां। सना, हालात खे सम्झण जी कोशिश कर। तूं चाहीं त मां तोखे पाण सां गॾु रखंदे बि हथ कोन लाहींदुसि। तोखां को बि अज़दवाजी हक़ कोन घुरंदुसि। बसि दुनिया जी नज़रुनि में साल मुड़स हूंदासीं। पर शिराज, मां त अॻे ई प्रेग्नेंट आहियां। What? पर वो किथे आहे जंहिं तोखे ॿार ॾिनो ऐं पाण फरार थी वियो? वो फरार नाहे थियो। उनखे बाबा साईं ऐं आफ़ताब कैद करे रखियो आहे। तूं चाहीं त अहिड़ो ॿियो त को ऑप्शन बि त कोन्हे न। मां तुंहिंजे ॿार खे पंहिंजो नालो ॾींदुसि। पर शिराज, मां पंहिंजे ॿार खे कंहिं ॿिए जे नाले सां मनसूख नथी करे सघां। ही ॿार त मुंहिंजे प्यार जी निशानी आहे। मुंहिंजो ॿार पंहिंजे पीउ जे नाले सां सुञातो वेंदो। पोइ ॿुधाए, मां छा थो करे सघां? छा कयां?
छा मां इन क़ाबिल न आहियां जो तूं मूंसां शादी करी? केर तो चवे तूं केॾी सुठी आहीं तोखे इहा ख़बर ई न। शादी जहिड़े दकियानूसी रिश्ते जे सर्टिफिकेट खां तूं मथां ई आहीं। आयशा, मां ज़िंदगीअ जी ज़लालतुनि जो मारियल हिकु मायूस इंसान आहियां। मां ज़िंदगीअ खे उन जे अता कयल सज़ाउनि जो बदिलो साॻियनि सिकनि में मोटाइण घुरां थो। ऐं बसि, न को मक़सदु अथमि न का मंज़िल। शादी वादी घर ठाहिण जो मुंहिंजो को शौक़ु न आहे, पर हिन जो इहो मतिलबु न आहे त तूं ईअं सम्झी त मां तोखे ठुकरायां थो। न, मां तोखे ठुकरायां नथो। पोइ छो नथो करी मूंसां शादी? तुंहिंजे नटाइण खे मां छा सम्झां? इहो ई न त मूं में का कमी आहे ऐं मां तोखे मुफ़्त में हासिल थी आहियां, ईअं ई न? तूं मुंहिंजे लाइ छा आहीं इहा तोखे ख़बर ई न आहे। मूं लाइ तुंहिंजो वजूद पनाहगाह आहे। नंढपण में मुंहिंजी माउ मरी वई, हुन खां पोइ जेका बि औरत मुंहिंजी ज़िंदगी में आई मूंखे इस्तेमालु करण ई आई। का बि त अहिड़ी न हुई जंहिं वटि मूं लाइ प्यार हुजे, रुगो ज़रूरत, कॾहिं हुननि जूं त कॾहिं मूं जूं। आयशा, मां जिस्मनि जे काक महल में भटकंदो रहियो आहियां। हा, मूंखे जे सुञातो त तो सुञातो। मुंहिंजे खामियुनि ऐं मुंहिंजी खूबियुनि समेत तूं मूंखे अपनायो, मूंखे चाहियो, मूंखे क़बूल कयो। तूं मुंहिंजे लाइ धरती बणिजी वई ऐं तो मूंखे पंहिंजो आसमान बणाए छॾियो। आयशा, तूं मुंहिंजी मौसिन आहीं। मौसिन आहीं तूं मुंहिंजी। शादी छा आहे? क़बूलियत या फ़क़ति सिर्फ़ 3 ॿोल ई त आहिनि। पर आयशा, मां तोखे हिन खां बि वधीक ॾियणु चाहियां थो। तूं मूंखे कुझु बि न ॾे, सिर्फ़ क़बूलियत अता कर। शेरी, छा तोखे इहो अहसासु कोन्हे तूं मूंखे छॾियो त मां अलाए कंहिंजे कोटे जे कॉलर जो गुल बणिजी वेंदमि? मूंखे रकाबत जो अहसासु न ॾियार। मुंहिंजे पीउ मुंहिंजी माउ ते पहा जाणे उनखे कैंसर जो मरीज़ बणाए उनखे मारे छॾियो। उन ॾींहं खां पोइ मूंखे नफ़रत थी वई। इहा ज़िलत मूं पंहिंजे हिसे जो रिस्क सम्झी पंहिंजी पेशानी ते चिंबड़ाए छॾी। आयशा, मां मज़लूम आहियां ऐं मज़लूम खे मज़लूम जो अहसासु हुजणु घुरिजे। मां सम्झां थो त मां कंहिं लाइ ख़ुशीअ जो सबबु बणिजण जो अहल न आहियां। पर अॼु मां शिराज वल्द अता मोहम्मद ख़ान तोसां इहो इक़रार थो करियां त ईंदड़ हफ़्ते में मां तोखे पंहिंजी कुंवार बणाई ऐं इहो हिकु चरे जो तोसां वाइदो आहे। सना, प्लीज तूं रोअण बंदि कर, मूंखे तकलीफ़ थी थिए। सोहेल हींअर किथे हूंदो? ख़बर नहीं, पापा जी कैद में हुयो, अलाए मोह अलाए बचो। जेकॾहिं मां तव्हांखे सोहेल जे हवाले कयां
त तव्हां किथे वञी पनाह वठंदव? पर सुहेल जी त का ख़बर ई न आहे त हाणे वो किथे हूंदो। उहो मुंहिंजो कमु आहे, तूं परेशान न थी। मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधाए त सुहेल तोखे इन कंडीशन में क़बूल कंदो? हाँ, मां तोखे तलाक तो ॾियां। मां तोखे तलाक तो मां तोखे शरीयत मुताबिक़ आज़ाद करे छॾियो आहे। मूंखे ख़बर नाहे त तुंहिंजे पेट में ॿार हुजण जे बावजूद असांजो निकाह थियो बि आहे या न, पर हाणे मां उहे सभु रस्ता पंहिंजे लाइ बंदि करे छॾिया आहिनि। पर हाणे मां तव्हां ॿिन्ही जो निकाह कराए पंहिंजनि गुनाहनि जो कफ़ारो अदा करण जी कोशिशि कंदुसि। पर शिराज, तू खानदार वारनि खे छा ॿुधाईंदे, छा चवंदे तूं उन्हनि खे? मुंहिंजो पापा ऐं आफ़ताब त तोखे न छॾींदा। उहा मुंहिंजी क़िस्मत आहे, ऐं तोखे कहिड़ी ख़बर त का चरी छोकिरी मुंहिंजो इंतज़ारु कंदी हूंदी। प्लीज़ तू बि असां सां हल न, पुठियां तोसां हले कहिड़ो हशर कंदा। छा कंदा? वधि में वधि मारे ई छॾींदा न। पर जेकॾहिं मां मुक़ाबिलो कंदुसि त मामलनि खे मुंहुं ॾेई वेंदुसि, ऐं उन खां पोइ तव्हांखे सपोर्ट त करे सघंदुसि न। तूं परेशान न थी। शिराज, सच में तू फरिश्तो आहीं। आशी, काफ़ी रात थी वई आहे, मां हलां थी। तूं पाण खे संभाल। ॾिस, दुनिया ख़तमु कोन थी आहे। तूं ईअं ई हारजी वेंदीअ त पंहिंजे हक़ लाइ कीअं विढ़ंदीअ? हक़? जॾहिं पाणी न हक़ करे त ज़िंदगी में सरेंडर करण खां अलावा कुझु बचे ई नथो। तूं सफ़ा का चरी आहीं। हुन त तुंहिंजो कहिड़ो हक़ हो? हुन त तोसां काई कमिटमेंट न कई हुई। तोखे हुन छॾियो न आहे, हुन त शादी कई आहे। हुन शादी करे छॾी, अञा मूंखे कीअं छॾंदो? हुन त मूंखे राह में रोले छॾियो आहे। हुन तोखे रोलियो कोन्हे। तूं शिराज जी वकालत थी करी? न, मां तुंहिंजी दोस्त आहियां। उसूली तौर ते मूंखे तुंहिंजी हमदर्दी में शिराज खे गारियूं ॾियणु घुरिजनि, पर फैक्ट इज़ फैक्ट। ऐं हक़ीक़त इहा आहे, ज़ाती तौर ते शिराज मूंखे बिल्कुलु कोन थो वणे, पर इहा शायदि ज़रूरु ॾिबी त हू हिकिड़ो स्ट्रेट फॉरवर्ड इंसानु आहे। इन में को शक न आहे त शिराज हिकु बहितरीन इंसान आहे। पर जमीला, हुन त मूंसां शादी जो वाइदो कयो हो न। पर मुंहिंजे साम्हूं त हुन तोखे इनकार करे छॾियो हुयो। तोखे यादि आहे, पाण ऑफिस में वेठा हुआसीं। पर हा, हिकु दफ़े संदसि फ्लैट ते हुआसीं त हुनखे मूं ते रहम अची वियो हो ऐं चयई त हिन हफ़्ते हू मूंसां शादी कंदो। ओके, मां हलां थी। तूं पाण खे संभालण जी कोशिशि कर। इंशा ताला सभु ठीकु थी वेंदो। ॾिसणो वियो आहे त शिराज शादी कई त कीअं कई, छो जो शिराज उन्हनि माण्हुनि मां आहे जंहिंजे कॉल ऐं फेल में को फ़र्क़ु नाहे हूंदो। का गड़बड़ आहे। शिराज पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां शादी करे तोखे छॾे ॾे, इहो सभु कुझु सम्झ खां ॿाहिरि आहे। सुहेल जो नंबर त बंदि थो वञे।
ज़ाहिर आहे बंदी हूंदुसि। ख़बर नाहे जीअरो बाहियल आहे न। तूं अलाह ते रख, जेकॾहिं अज़ीम ख़ान जे क़ैद में हूंदो त मूंखे मिली वेंदो। हिन शहर में मुंहिंजा बि ॼाण सुञाण वारा घणा आहिनि। तोखे हर सूरत में हितां आज़ादु कराइणो आहे सना, न त हिते तूं हमेशह हमेशह जे लाइ क़ैद थी वेंदी। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, तोखे हिकिड़ो कमु करणो पवंदो। ख़ैर छॾ, मूंखे ई कुझु करणो पवंदो। हेलो, आई एम सॉरी मूं तुंहिंजी निंड ख़राब कई, पर तोखे मुंहिंजो हिकिड़ो ज़रूरी कमु करणो पवंदो। छा तूं हिते घर में न आहीं? ओ अच्छा, फ्लैट ते आहीं। सही, मूंखे एड्रेस ॿुधाए। हा हा बिल्कुलु हिन ई वक़्तु। हा, निहायत अहम कमु आहे। शादी खे छा एंजॉय कंदुसि, तोसां मुलाक़ात कंदुसि त पोइ हाल अहवाल कंदोमांइ। अच्छा ॿुध, तो वटि केरु केरु आहे? वेरी गुड, इहो सुठो थियो। हा यार, तमामु गंभीर मामिलो आहे। आई नीड यू यार, प्लीज हेल्प मी आउट। हिन वक़्तु दुनिया में तूं ई आहीं जंहिं ते मां रिलाए करे सघां थो। ओके, टेक केयर। सना, तूं पंहिंजो हितां ज़रूरी सामान खण। मां हेठां सूरत हाल ॾिसी अचां थो त छा आहे। हरी अप। ओके। सचपच मज़ो अची वियो। दिलि ॾाढो ख़ुशि थी वियो। जेको मूं पे करणु चाहियो उहो सना करे छॾियो। ख़ुशि रह सना, ख़ुशि रह। इहा ॻाल्हि अता मोहम्मद ऐं शिराज़ लाइ को घटि टार्चर न आहे। इहा ख़ुशख़बरी मोना खे त ॿुधाए वठां। गुड मॉर्निंग आपी। ख़ैर त आहे, अॼु सुबुह सुबुह कॉल कई अथव? मोना, तोखे लख लख मुबारकूं हुजनि। अच्छा, पर छाजी? यू आर सो लकी। शिराज़ जी कुआर शादी राति भॼी वई। रियली? ऑफ कोर्स। ऐं सॼो घर मातम कंदा लॻो पियो आहे। ऐं शिराज़ त शर्म त कमरे खां ॿाहिरि ई न पियो अचे। ऐं अता बि पाण खे स्टडी रूम में बंदि करे छॾियो आहे। पर आपी, इहो सभु कीअं थियो? कीअं थियो या त मूंखे बि ख़बर कान्हे। सुबुह जो शिराज़ आयो ऐं चयईं त सना वॉक करण वई आहे लॉन में। उन खां पोइ का ख़बर ई कान्हे। नॉनसेंस। ईअं कीअं तो केरु घर मां भॼी सघे? घर में नौकर आहिनि, गार्ड्स आहिनि, चङी भली सिक्योरिटी हूंदी आहे। असां छो गणती कयूं त सना गेट खां भॻी आहे या उॾामी हली वई आहे। बस असांजी त जान छुटी। तुंहिंजा सभु रस्ता साफ़ थी विया ऐं हाणे ईअं कर फौरन घर हली आ। ज़रूरी न, पर आपी फिलहाल न। हींअर असांजो को बि रिएक्शन असांजे लाइ नुक़सानदेह साबित थींदो। ओके, ठीकु आहे। ओके आपी। तबाह करे छॾी भॻवान। मूंखे छा था सम्झनि? मूंखे सम्झनि था त मां कोई वयल माण्हू आहियां। असां को प्राइमरी स्कूल में पढ़ंदड़ ॿार कोन आहियूं जो शिराज़ जी ॿारहणी स्टेटमेंट ते यकीन करियूं। अता मोहम्मद जेको बिज़नेस जी दुनिया जो बेताज बादशाह आहे, उहो बि शिराज़ जी ॻाल्हियुनि ते ख़ामोश आहे। ज़ाहिरा पीउ बि त पुट जो साथ ॾींदो न। बस त पोइ इहो सम्झ त अॼु खां पोइ अता मोहम्मद जी फैमिली सां पंजाब ऐं दोस्तीअ जा सभु रिश्ता ख़तम।
सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।